मश्करन जो हाँ मश्करन जो गोठ तई मुझा मेहमान छो मुझो पियो हुई तो सा खैर ता है ना। हाँ बाबा खैर आप बस भूख लगी थई भूख कोन लगी आहे ज़ाल जी याद थी अचे वो मिली अचीस ॾिसी आई सिक बला है चीस रीवस में ॾिसण त वञा पर जे वलू ॾिसी वठो न बुआ खां बि विञाए छॾींदो हपाऊं करे पोइ भला तूं हीअं कर तूं अहिड़ो तरीक़ो इख्तियार कर जीअं वलू तोखे ॾिसी न सघे। रेस वॾा सिलेमानी टोपी बाज़ार मां मिली वञे न पाए ऐं कज़ीअ जो दीदार करे अचां हपाऊं करे। मां चवां थो चोरी चोरी पंहिंजे पुराणी बाईअ सां मिल होरी होरी दिल में अहिड़ी चिणग दुखाईसि जो बसि वञी थिया खैर कज़ी वठे वलूअ खां तलाक बाक़ी तुंहिंजो शादीअ जो ज़िम्मो मुंहिंजो आहे। मां कोशिशि कंदुसि अलाह मालिका मुंहिंजी कज़मानो मुॾे मोट कंदी। पोइ सुभाणे खां अखि रख वलूअ ते नए घर में वलू ई उनजी ज़ाल हुजे त बि तव्हां न चओ हपाऊं करे। मुंहिंजो मक़सदु आहे त तुंहिंजी पुराणी वलूअ जी नई ज़ाल घर में अकेली थी रहे। मां सुभाणे खां ई मोहबत ज़िंदाबाद तरीक़ थो हलायां। ओ अबा मानी जो बंदोबस्त कयो न त मां हपाऊं कयां। तूं कलाक खन कंट्रोल कर मां बंदोबस्त कयां। अदा नंढा जीअं ता वॾा वंदू मानी खाराए कारो मोह करे ख़बर हुजे हा त ईअं कंदो न त मानीअ खे थोरो सवायो सटको ॾियूं हा। हाणे त असां धोबी जे जानवर जड़ा थी विया आहियूं न घर जो न घाट जो डीज़ल ते। तव्हां मुंहिंजी हिकु बि न ॿुधी मां तव्हांखे पहिरें चयो इन वलू व्याजी मऊ चङाई जी उमेद ई न रखो। असांखे कहिड़ी ख़बर त हू सखावत थो करे जा शान बि थो करे हाणे त सभु कुझु हथनि मां हलियो वियो डीज़ल ते। बाक़ी बचा आहिनि पसा सभु पुलिस मोटाणी पूरा कंदी। खबरदार होशियार बेकरार इंतजार लगातार बार बार केर बि चुरण पड़ो उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जगण कुझु न करे तव्हां टई पुलिस जे घेरे में आयो। साहब हुकुम कर पकड़ूं न त भॼी न वञनि। अरे गिरफ़्तार कयो हिननि खे। ईसा हिननि कहिड़ो ॾोह कयो जो हिननि खे गिरफ़्तार कयूं। अरे बोड़ा साहब हिननि लाइ त हुकुम ॾिनो आहे। इदन जुमन विलायती खे हिननि शैताननि खे पंहिंजे उस्ताद विलायती शैतान सां गॾु वठी हलो हिननि खे। ओ चाचा हलो गरीब हलू था त कर शैतान न अरे कमदार कोरा मुबारकूं तई मुबारकूं मुझे ले संग गोलियो थो जा बा। संग सां कोन ॻोल्हियो आहे तुंहिंजे लाइ सूर ॻोल्हियो आहे सूर। सुर केड़ो मथे जो या चेल जो। इतन आई जुम्पन विलायत के पुलिस बदी वई पापा लड़ा। हां ए इदन जुमन के पुलिस बदे वया अब के जे चवण ते गोठ जे चंगे मुर्स चवण ते। अरे चंगो मुर्स पाण चालान लगो पिया चालान मानू जे चवण ते पुलिस के दी मानू बदे। अरे कहे चई जो चंगो मुर्स चालान थियो। अरे मूं पंहिंजे गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे त पुलिस असांजे ॻोठ जे चङे मुड़ुस लालू खे पकड़ियो पई वञे। मूं सूबेदार सूतली खां पुछो सूबेदार सूतली चयो त लालू जेको आहे न करप्शन जे केस में सोघो आहे। लालू पाण खे उन करे सोघो करायो जो ईदन जुमन खे गोघो ॾियणो हुअसि। इहो मतिलब त माना अञा कोन सम्झो ही इहो लालू सॼो ड्रामो करायो आहे। जीअं इहे टई शैतान ॻोठ मोटनि त पुलिस उनखे ॿधे कुंटी लॻाए। इन्हनि शैतान खे ॻोठ मोटण लाइ मूं फोन कई। अच्छा इन्हनि खे तो फोन कई मरी ये पुट कुंटी लॻाए। तरस ईदन जुमन खे मां चवंदसि कोड़े कमदार लालू जे चवण ते तव्हां फोन कई। अरे रे ईदन जुमन विलायती सां मूंखे पुॼण अचे थो। अरे मां भोतार वलू सां या लालू जे ड्रामे वारी ॻाल्हि कंदुसि न इनकार करे बूट ठोकराईंदो। भोतार वलू भोतार वलू भोतार वलू अरे वलू वलू कदो अॼु पापो बि कर पोतार बि कर अच सुमर। अजय मश्किन जे ॻोठ में मिठाई विरायो छाजे करे जो ईदन जुमन विलायती वारनि खे सूबेदार सूतलीअ गिरफ़्तार कयो आहे। अकेले सूतलीअ माण्हू कोन ॿधा आहिनि असां बि महिनत कई आहे तॾहिं वञी सूतलीअ माण्हू ॿधा आहिनि। कीअं टोनी? हाँ सूतली हमने हिलाया तॾहिं त पकड़जान न। आपने हिला दिया तॾहिं त ईदन जुमन विलायती को कुदरत ने मिला दिया। हाणे केरु फिटाईंदो लालू सां ॿुधायो त कयांसि बंधक कढांसि टायर न आहियूं हाज़िर सर्विस हूं रिटायर न मंडे खे कयो मूंखे न कयो। ईसा खाली यानी की हुकुम का साहब के मारना देखे दस को इनन जा खीसा ई पेट खुदा भरे अच्छा जे वस का चढ़ियल यार चिड़ेला वाकई लालू साहब हिन ते चिड़ेला
अरे चिड़ेल न गाल चढ़ेला गाल चढ़ेला चढ़ेला त लहंदी करी में दे लालू साहब हिननि खे कहिड़ी सज़ा मिलंदी तव्हां ऐलान कयो। इहे सभई मुंहिंजा मुखालिफ़ आहिनि, इन करे मश्करनि जे ॻोठ में मां वोट कराईंदुसि ऐं उन्हनि जा वोट ॿुधाईंदा त हिननि खे सिंगल बुर्श हणूं या डबल बुर्श। इहो सही थो चई टोनी, न त वरी दाऊं करे चवंदा मुझे क्यों निकाला। अब जहिड़ा किरदार हूंदव तॾहिं निकाला न। आहा ताला घुराए ऐं टंगुन में हणो हेॾा ताला वरी न भॼन ॻोठ मां परेशान न कनि। अबे ताला नहीं, क्यों निकाला, मुझे क्यों निकाला। हाँ मुआ बाला। इन्हनि मुंहिंजे मुखालिफ़नि खे वण सां ॿधो ऐं उन्हनि जे ॻीचे में हिकिड़ो दॿो विझो। उन दॿे में मश्करनि जे ॻोठ जा माण्हू सज़ा तजवीज़ कंदा, लिखंदा त हिननि खे कहिड़ी सज़ा ॾिजे ऐं पोइ जॾहिं मां पर्चियूं कढंदुसि जेका सज़ा वधीक लिखियल हूंदी उहा हिननि खे सज़ा मिलंदी। इन खे चवंदा आहिनि जमहूरी रेस। तारियूं हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका। जेकॾहिं न ईदन जुमन ने विलायती लालूअ खे ॿुधायो त असां हिननि खे बुरका पाराए भॼायो आहे त वॾो गिलहरो थींदो। नूरा तू केड़े सजा वारी पर्ची दबे में विझंदे? यो कारो मुंह करे ऐं गदा ते सरगस वारी ऐं हल त फैसलो न शुरू थिए ने। हले हले हले। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दे हाल वाल सुमड़ कादे तकड़ा तकड़ा पिया वञो। यो मिठा दा वञो पिया सुभाणे वोट ॾियण। सुभाणे इलेक्शन आ छा? लालू साहब जमहूरी फैसलो तो करे। केड़ो फैसलो तो करे? ईदन जुमन ऐं विलायती के सजा दीजे, माफ कजे। ॿुध ये वोट किथे कास्ट करणा पवंदा? वण जे हेठा बदलन ऐं उन्हनि जी ॻीची में डबो बदला। उन में लिखियल पर्ची विझंदा मश्करनि जे ॻोठिया माण्हू। यो मिठा दा छा तो समझी बाइज़त भरी थी वेंदा। अरे उन जे हक़ में हिकिड़ो वोट बि कोन ईंदो। चङो त हाणे हलो पेर ड्रायो। चङो हाणे माशाअल्लाह। मां तिलकणी शुक्रा जो इहो ईदन ऐं जुमन पंहिंजे विलायती शैतान उस्ताद समेत पकड़जी विया। जिन त अलाए छा थिए हा। अम्मा जॾहिं इन्हनि टिनिनि खे दासा लॻा न त पोइ सभु सचूं कंदा त काथे हुयासीं ऐं कंहिं वटि पनाह वरितीसीं ऐं हिन ॻोठ मां निकिरण में हुननि जी मदद कंहिं कई। अरे अमड़े अञा उमिरि नंढी अथई, अकुल कोन हई। शैतान ॾेही हुजे या पर ॾेही, पर मां महे वलू उन्हे जो गुरू आहे। इन्हे ई पनाह ॾिनी हूंदनि। इन्हे वलूअ बि अची आहे। अम्मा जेकॾहिं हिननि मामा वलूअ जो नालो खयो न त पोइ लालू मामा वलूअ खे ॻरी सज़ा ॾींदो। अधो वलू वॾो कसम गौरो त खणी सघे थो, पर ॻरीअ सज़ा सहण जहिड़ी ताक़त ई कान्हे। मरे थो साह में ॻरी सज़ा सहंदो। इहा जेकॾहिं न बाबे मरियाए तवारी मेणबती विसी वई त ॾुख वरी बि हिन भेण खे थींदो। अम्मा जेकॾहिं मामा वलू मरी पियो न त मामी कज़ी सॼी मिल्कियत मामा वलूअ जी पंहिंजे कब्ज़े में कंदई। ईअं त मां बि मूंहं कोन करणु ॾींदीसांसि, छो त पीउ जी मिल्कियत में धीउ जो हिसो बि हूंदो आहे। अम्मा नाने खे बि मिल्कियत हुई छा? अच्छा वो पिनंदो हो छा? ओ अबो हो जो वॾो सेठ हो, दुनिया सलामी हुअसि। जाॾे वेंदो हो मूंखे साण वतियूं वेंदो हो। अबे मरियाए तखे अलाह जन्नत में जाइ हूंदे। जेको बि मिलंदो हुअसि उहो सेठ करे छॾींदो हुअसि। वरी मूंखे चवंदा हा नंढड़ी सेठियाणी, त वरी उन नंढड़ी सेठियाणीअ जे करे मूं ते बि सेठियाणी नालो पइजी वियो। मां त हर वक़्तु अबे खे पई दुआऊं ॾींदी आहियां। अम्मा जेकॾहिं तूं कोशिशि करे न त मामा वलूअ खे कोरट में छिकरायूं। ईअं तो ससुर कोन कंदई, आख़िर तुंहिंजो सॻो भाउ आहे। मुंहिंजो नालो बि सेठियाणी आहे। सेठियाणी सिर ॾींदी पर सुर असली कोन ॾींदी। शागिर्द ना फरमान। जी उस्ताद विलायती शैतान। छा था सम्झो, हार थींदी या जीत थींदी डीज़ल ते? इंशाल्लाह हार थींदी। अदा नंढा जी अदा वॾा। अड़े अहिड़नि कमनि लाइ इंशाल्लाह न चइबो आहे। असांजे खिलाफ इहो जेको रिज़ल्ट चवंदा आहिनि, रिज़ल्ट छा? रिज़ल्ट इहो अचे न,
ईअं दाहूं कजूं कूकूं कजूं असां सां नाहक असां सां ज़ुल्म असां सां दादली थी आहे असांजे अमरान खे लठियूं लॻियूं। उस्ताद विलायती हिन डॿे में जेके वोट पिया आहिनि उनजी गणपत थिए जेकॾहिं अॻे ई दिलि हारे विझंदासीं न त हार मिलंदी इंशाअल्लाह मार नसीब थींदी। अरे का छिती कुती ज़बान पटई जेते असांखे मार मिलंदी त चई थो इंशाअल्लाह। उस्ताद उठ तॾहिं पहिरियों न जॾहिं बोरा सिमजनि पिया जेको इन दॿे में कूड़ो पियो विझे न असांखे किनी अख करे पियो ॾिसे अहिड़ियूं चङायूं कयूं हुन असां ॻोठ जे माण्हुनि सां जो हिन हाल में ॾिसी उन्हनि जे अखियुनि में पाणी अचे। हा अरे ईदन मालूं मुड़सन ते ईंदियूं आहिनि बेइज्जती थींदी न कहिड़ी भला बंदूक हणंदा। अरे हाँ छो लाथो अथव डीज़ल ते असां छो हां लाहींदासीं डीज़ल ते डीज़ल पाण चढ़ंदो बा ऐं लहंदो बा। मूंखे पूरी पूरी पक आहे त इहो ईदन जुम्मन ऐं विलायती लालू खे ज़रूर वञी तुंहिंजे बारे में ॿुधाईंदा। भली वञी ॿुधाइनि लालू 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 छा कंदो मूंखे लालू जेकॾहिं मश्करनि जे ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे त मां बि सुकी मानी वारो मुंहिंजो मतिलबु आहे मच्छी मानी वारो आहे मूंखे टीप ॾियारी मूंखे घाणे में पीड़ाईंदो चली अॻ में तोखे यादि कोन्हे त तोसां कहिड़ी कई हुई जो सॼे ॻोठ जा घट ई बंदि करे छॾिया हुई वती पियो ॻोठ खां ॿाहिरां गिदड़नि वारियूं उन ई कंदो। हा ॿुधाई पियो केरु तूं मूंखां ड्राकुला वारनि जी बुनियाद मूं ईअं अलाए छा रुगो वेठी थी मूंखे खौफ़ ॾियारी मूंखे कुझु कोन थींदो मां विचों ग्रह खणी छॾी थो सां मां मूंखे त पंहिंजो ख़ौफ़ थी पियो आहे त किथे न चादरुनि वारे केस में मूंखे बि न ज़नाने जेल में मोकिले छॾनि। पहिरीं त तूं इहा ॻाल्हि मञजाई न त का माइन खां मां चादरूं खणी आई हुअसि बाक़ी मां पंहिंजे बचाव जे लाइ तलवार खां तिखो वकील कराईंदुसि। असांजे तओ जे वार खे मुंहिंजो वार खे तओ बि कोन ईंदो। अलाह त करे ख़ैर वलू जेकॾहिं तोखे जेल थियो त इहा जबल जहिड़ी ज़िंदगी मां अकेली कीअं गुज़ारींदमि। मूंखे लालू कुझु कोन कंदो उहो वरी कीअं ईअं त उर्दूवारनि जो पहाको ॿुधो अथई न त मैं मानूंगा नहीं तो जीतोगे कैसे। तो पोइ त सिधो थी ॿुधाए न मां कन में चक कोन दया कॾहिं मिठल ओ पुट मुंहिंजा मिठल छा आहे मुंहिंजा बरतरफ़ थियल पीउ मिठल कहिड़ो बि आहियां तुंहिंजो पीउ आहियां जीअं पुराणे चांवरनि जी चाशीनी सुठी हूंदी आहे न इन पुराणे पीउ जी चाह त सुठी हूंदी अथई। चाह त ई चाशीनी वारी गहल खे छॾ मक़सद जी मानी खा मूंखे ॿुधा तो मूंखे रोकियो छो आहे मूंसां मुंहुं गुंजाए न ॻाल्हाए मिठल पीउ आहियां पीउ लीमे जानण जो मौलूद कोन ॿुधो अथई। मौलूद कहिड़ो मौलूद अदल कर एतराम अबो बि अबो अथई। ओ वॾा मां बाबल वल्लूअ खे पंहिंजो वॾो सम्झंदो आहियां ऐं उनजो एतराम कंदो आहियां सम्झई। तुंहिंजो वल्लू व्याजी पीउ न आहे तुंहिंजो मां पीउ आहियां मां पीर बख्श खान वलद अमीर बख्श खान वलद धनी बख्श खान वलद करीम बख्श खान वलद खुदा बख्श खान अलाए घणा वाला जो खुटे ई कोन थो ए हाल वाले या असांजी पीढ़ी आ या सूबो पंजाब आ। मिठल इन पिस्टल वारे पी खे छॾे ॾे उन जो लेसण बि कोन ई थियल ॿियो त लालू उन लाइ अहिड़ो बंदोबस्तु कयो आहे जो वञी थिया खेर मां चङाई थो चवां उन जो पुट न छॾाए पुलिस ॿधी वेंदई अजाई आज़ारनि में पाण खे बि विझंदे मूंखे बि हापऊं अंजली बंदूक जो काका इहा त कम जी ॻाल्हि कई अथई सोचा मां तोखे पोइ ॿुधाईंदुसि। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा मुंहिंजा मिठड़ा पुट कहिड़ी ओ पुट वारो कर मूंखे पकोड़ा खाराए मुंहिंजो बुख में पेट थो फाटे। पकोड़ा त मां पंहिंजी चिलकिड़ीअ लाइ वठी वेंदमि उहा पकोड़ा शौक़ सां खाईंदी आहे मां मिर्चाई खाईंदो आहे हू पटाटे वारो खाईंदी आहे सनो सनो। अरे अबा मुंहिंजे लाइ बि हिकिड़ो मिर्चाई पकोड़ो वठी अचे त मां बि कयांसि हा पाऊं मिर्चाई पकोड़ो ॾिजे वॾो मिर्चाई पकोड़ो खणी थो अचां तुंहिंजे वात में तो गुजिया ज़बान अंदर कर। ओ पुट मिठल यार सुमर छा थो सम्झे चइनी शैताननि खे लालू सज़ा कहिड़ी ॾींदो कांडेरा जहिड़ी तहिड़ी सज़ा कोन मिलंदनि ए स्कूल जा ॿार थड़े न जो उथंदे वेंदे कनकोशी कराइनि इन्हनि बेस्तनि खे भली सज़ा मिले सॼो ॾींहुं रुगो शैतानगिरी अथनि माण्हू विढ़ाईंदा था वतनि नंढा शैतान वॾे शैतान सां गॾु फाथा अथई माना शैतान शागिर्दनि सूदो सुख आहे न कांडेरा यार इन्हनि जी सज़ा ॾिसण वटण हूंदी आहे। हा ज़रूरु ॾिसंदासीं लालू इन्हनि खे सॼे ॻोठ में खुआर कंदो। मां चवां थो इन्हनि बेस्तनि खे बंदूक हिकिड़ी हणिजे हींअर ब्रेस बंदोबस्तु भलो कयो हूंदो न। सूतली साहब हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॿुधाए छॾियां ई त न जुमन ऐं विलायती पंहिंजे ॾोहनि जो एतिराफ़ कयो
पर वलून व्याजी उन जो फ़ाइदो वरी कहिड़ो थो वठे। हुननि खे माइन जूं चादरूं पराए ॻोठ मां भॼायो आहे। लॼायो? हाँ साहब, ने ईदन जुमन विलायती पूरे मश्क जे ॻोठ खे लॼायो आहे। अरे लॼायो न, भॼायो छा वॼायो? सुतली साहब, हिननि गिगुनि खे बस करा, न त मां हिन महिल ई थो कयां गिदू वारी बस खे फोन। उहा बस ईंदी, हिननि खे इहे खयूं हली वेंदी, तूं सिपाहियुनि खां सिकंदी। ईसा खाली अनकी सा हुकुम कर साहब। अरे बोड़े जी हथ ते वात ॾेई हथ बंदि करीस। सर इहो छा था चओ? मुंहिंजो मतिलबु आहे त वात ते हथ ॾेई वात बंदि करीस। अरे न गला लालू साहब नाराज़ तो थी, न गला मुंडो छा तो कढी। हाँ लालू साहब, हाणे हुकुम कयो त छा कयूं? अरे ईदन जुमन विलायती जे बयान खां पोइ बि तव्हां मूंखां पुछो था छा कयूं? पोइ लालू साहब, तव्हां हिन ॻोठ जा चङा आहियो, मां हिन ॻोठ जो सूबेदार आहियां ऐं असां ॻोठ में ॿाहिरि बीठा आहियूं तव्हांजे हुकुम जे इंतज़ार में। मुंहिंजो हुकुम इहो आहे त वलू खे गिरफ़्तार करे अचो, पर हिकिड़ो कमु कजो, उनखे थाणे ते वठी न अचो, उन जाइ ते वठी अचो जेको मूं तव्हांखे ॿुधाई आहे। जिथे ईदन जुमन ऐं विलायती ॿधलनि। हा उते 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 कसी अॼु मुंहिंजी खाॿी फर फर पई थी करे सोलर जे पखे वांगुरु। ते हथ घुमाए खणी हणीस, को खांजाणो न थी पवई। अॻे बि फर फर पई करे लालू धिका ॾेई मश्करनि जे ॻोठ मां निकाली ॾेई छॾी। मां जेकॾहिं एॾी निभागी अखि अथई त कटराए छो थो छॾी ऑपरेशन कराए? पोइ चवंदा न आहिनि त अहिड़ो सोनी घोरे जेको कल्ह छॾे, जेकॾहिं इहा अखि तुंहिंजी तोखे नुक़सान में थी विझे, कटराए फिटी करीस। भला ॿुध, हिकु अखि सां ठहंदुसि, तूं ई घर ॿुधाए। अमीर हुजे या ग़रीब हुजे, पोइ उनखे तूं हिकिड़ी अखि सां ॾिसंदे। ख़बरदार होशियार बेकरार वलू खदड़नि जी विसियार, जिथे आहियूं उते ई बीही रहो। चुरण पण उथण वेहण खाइण पीअण सुम्हण जागण जी कोशिशि न कजां। सिपाही ईसा खाली खीसा हुकुम कर साहब। मां तव्हांजा खीसा पैसनि सां भरे छॾींदुसि ऐं तव्हांजा वात मिठाइयूं भरे मिठा कंदुसि। मूंखे तयारी छा कयो? अफ़गानिस्तान भॼी वेंदो छा? हाणे फांसी वादी हिन वाट थो मां वाट पट छा? वलूअ जे वाट में रंबो जीअं गिरफ़्तार कंदुमि साहब। ईसा खाली खीसा हुकुम कर साहब। अरे हिनखे माठ करा न त मां हलियो वेंदुसि, न करे असांखे बेज़ार। तोखे गिरफ़्तार करे वॾा हिनखे गिरफ़्तार कंदासीं वलूअ खे। मुंहिंजे वलण खे गिरफ़्तार न कयो, बेकसूर अथव लुतली साहब। ओ मुजरिम जी माई, मुंहिंजो नालो सूतली आहे, लूतली न आहे। ग़लति नालो न वठ, न त ग़लति नाले वठण जे ॾोह में तोखे बि गिरफ़्तार कंदासीं। सुतली साहब, इन लालू लंघे जे चवण ते मूं मोतबर माण्हू खे वेसन जे चेयरमैन खे गिरफ़्तार करे सुठो नथो करी। छा सुठो आहे छा ख़राबु आहे, असांखे न सेखार, इज़त सां गिरफ़्तारी ॾे। सूतली साहब, 100 ॿ खणी ख़र्ची वठो, मुंहिंजे वलण मां हथ ई खणी कढो। ख़बरदार जो रिश्वत मूंखे ॾियण जी कोशिशि कई अथव, मां ईमानदार आहियां। सिपाही ईसा खाली आहिनि खीसा, सफ़ा खीसा खाली आहिनि वॾा। तुंहिंजा इहे खीसा भरपाई कोन। ॻाल्हि ॿुधो, वलू खे गिरफ़्तार कयो, हिन ज़ाल खे छॾियो ऐं ॿियो जेको बि वलू जो माल आहे न सभु ज़ब्त कयो। लॻे थो त मुंहिंजो दाणो पाणी हाणे मश्करनि जे ॻोठ मां ख़तमु थी वियो आहे। भॼी जान छॾायां, जे लालू जे वर चढ़ी हुयुसि न त तहबो खां विञाए छॾींदो। ब्रेक हणजांइ, मां कहिड़ो आहे साइकिल ते आजो ब्रेक हणंदुसि। इहे भॻोदड़ी कोड़ा घोड़ा अञा तुंहिंजो सर्कस थींदो कीअं मावाली? बाबा घोट जो घणा साल अॻु हो ज़ाली वीचारी गुज़ारे वई, सर्कस हाणे यादि आयो अथव? घोट थियण वारो सर्कस न पुट, तूं पंहिंजे ग़लतियुनि जो घोट हुई, उहो सर्कस तुंहिंजो थींदो। धाम धूम ऐं धमाकनि सां थींदो। मश्करनि जे ॻोठ जे माण्हुनि खे ॾसींदासीं त ग़लतीअ जो घोट थियो आहे, इन जो आजाणो आहे। हल घोड़ा घोट, ओ माफ़ कजां कोड़ा घोट, तुंहिंजो सर्कस कयूं ऐं ही लाॾो चऊं। ओ घोट घुमी घर आयो, हो बल्ले बल्ले बल्ले, हो बल्ले बल्ले बल्ले, घोट घुमी घर आयो, हो बल्ले बल्ले बल्ले, हार बूटन जा पायो, हो बल्ले बल्ले बल्ले, आला डिंग टड़क टक डिंग टड़क टक डिंग टड़क जप्पो। बाबा सॼो हिन कोड़े कमदार खे हे कुंवारो भलो आहे बाबा। सर्कस त साईं थींदो, सर्कस त साईं थींदो। कुकू हिनखे खणी था हलूं, पर हिन जो पेर ज़मीन ते न खुपे, मता पेर मेरा थी वञनि। रिया मावाली हुकुम कर। बाहे काढे काढे। हल रे मिठल तुंहिंजे नसीबनि जा ठका, केॾी महिल तुंहिंजा ॿ पीउ अची था वञनि। अम्मा कज़ीब आई, वरी बाबल वलूअ सां शादी कई, वरी मूं चिलकिनीअ सां शादी कई, वरी केॾी महिल मूंसां ठहे थी, केॾी महिल नथी ठहे। मुंहिंजी त बंदूक जा ठका ई निकिरी आहे, कारतूस हाणे आहिनि कोन त ठका थींदा किथां। मुंहिंजो पुराणो पीर
ओल्ड इज गोल्ड ही मुझो उहो पिया जेको नंढे हूंदे मूंखे अमा जे कच्छ में फिटी करे हलियो वियो मूंखे कुल्हनि ते बि कोन खयईं पर अॼु मूंखे हिन जे कुल्हनि ते चढ़णो आहे ओ मुंहिंजा मिठल पुट रोई छो थो वाई 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 छा वरी वई मूं वांगुरु वलूअ खे माने छॾे वई छा ओ न मुंहिंजा पुराणा पीउ मामा जी ॻाल्हि नथो कया ओ मुंहिंजी टंग भॼी पई आहे ओ मां धिको खाधो आहे इहो सभु कुझु इन व्याजी वलू जे करे थो थिए व्याज जी कमाईअ जा टुकर मुंहिंजे बचे जे पेट में विधा अथसि हराम जे करे हरू भरू किरी थो पवी हल त मां तोखे कुल्हे ते खणी हलां पुट हाणे मूंखे पक थी वई आहे त तूं मुंहिंजो पुराणो पीउ आहीं वाकई ओल्ड इज गोल्ड हूंदो आहे मिठल पुट छा थियो चवीं पंहिंजे पी पीर बख्श वलद अमीर बख्श खे बाबा मूंखे पंहिंजे कुल्हे ते खण त तोखे वज़न जी ख़बर पवे त ही मिठल घणनि माण्हुनि जो थींदो पुट औलाद केतिरो बि वज़नी छो न हुजे पर पीउ खे पाव जेतिरो महसूस थींदो आहे पाव जेतिरो हे लेडी बंदूक तुंहिंजो टका महसूस त तॾहिं थींदई बाबा जॾहिं कुल्हे ते चढ़ंदोसि बाबा हीअं घोड़ो थी गोठवारो असांजे ॻोठ चङे मुड़ुस मिस्टर लालूअ ऐं हिननि जी सजा जे ख़िलाफ़ इलेक्शन कराई आहे जे नतीजो पधरो थींदो त पोइ ख़बर पवंदी फैसलो अहिड़ो ईंदो जो इन तीनों को हिला देगा उस्ताद ताहूं कयूं जल्दी जिया अरे तरस रिजल्ट त चे डीजल ते इंशाल्लाह हराइनस चुंबन बात ते ही तब हो जाए चुप नथो करे डीजल ते जीअं त हिननि पंहिंजा ॾोह क़बूल कया बजाए जो मां हिननि खे सज़ा ॾियां इहो मसइलो मां सॼे मश्करनि जे ॻोठ जे माण्हुनि जे आॾो उतारियो त हिननि खे कहिड़ी सज़ा ॾियूं हिननि खे कहिड़ा पुरुष आणूं इन करे असां मश्करनि जे ॻोठ में वोट कराया आहिनि ऐं वोटनि वारो दॿो हिननि जे ॻिचे में विझी छॾियो आहे तव्हां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी सघो था हमरा ॿधल आहिनि ऐं दॿो ॻिचे में अथनि मता ईअं चवनि त असां सां चोरी थी ऐं चोरी बि थी त ज़ोरी बि थी हिननि जे अखियुनि जी आॾो हिननि जे सज़ा जा वोट कया सभिनी मश्करनि जे ॻोठ जे माण्हुनि मूं हिननि में ॾिठो हिननि सभिनी माण्हुनि पंहिंजूं तजवीज़ूं ॾिनियूं हिननि खे कहिड़ी सज़ा ॾिजे पर मूं ॾिठो त मश्करनि जे ॻोठ जे कंहिं बि माण्हूअ हिननि जे हक़ में वोट कोन ॾिनो अरे जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ जल्दी ॿुधाए न ख़ुशख़बरी त विचऊं ग्राहक कीअं खणबो आहे पर्ची खोल त ख़बर पवंदी हिन लाइ सज़ा अहिड़ी तजवीज़ थी आहे जो मश्करनि जे ॻोठ जे हर माण्हू जे मुंहं ते मुर्क अची वेंदी जेसिताईं सज़ा जो सामान अचे तेसिताईं मश्करनि जे ॻोठ जो को बि माण्हू हितां हेॾा होॾा न थिए न त बुर्श लॻंदा हिननि जी सज़ा खां पोइ असांजे ॻोठ चङो मिस्टर लालण ऐं मश्करनि जे ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे 500 ॾींदो ऐं मूंखे 1000 जो कलक ॾींदो मां खीसे में विझंदुसि ऐं ताड़ी वॼायो लालू साहब ये मवाली तो हिला रहा है यार ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।